हाणे असां एडिट मेनू ते कुछ ॻाल्हाईंदासीं। ही एडिट मेनू आहे। हिन मेनू जे ज़रिए असां पंहिंजी जेका टाइपिंग या लिखाई कई आहे उन में कुछ चेंजिंग्स आणींदासीं। जीअं हिते पहिरियों एडिट जो ऑप्शन अंडू आहे। अंडू जी माना आहे न करणु। डू हूंदो आहे करणु ऐं अंडू माना न करणु। फ़र्ज़ु कयो ही कुझु असां अखर लिखिया, हाणे ही मेनू अंडू जेको एक्टिव थी वियो आहे। हिन अंडू खे दॿाईंदासीं, जेके असां अखर लिखिया हुआ उहे ख़तमु थी वेंदा। यानी डू कयोसीं उनखे अंडू कयूं, करणु ऐं न करणु। उनजे हेठां ही कट ऑप्शन आहे। कट ऑप्शन माना का शइ असां लिखी ऐं उनखे सिलेक्ट कंदासीं त कट ऑप्शन ज़ाहिर थी वेंदो। हाणे कट थी वियो। ही कट थी ही क्लिप बोर्ड में हले पियो। क्लिप बोर्ड कंप्यूटर जी हिकु आरज़ी मेमोरी हूंदी आहे, जंहिंमें इहे कट थियल या वरी कॉपी थियल शयूं आरज़ी तौरु जमा थींदियूं आहिनि। पोइ जॾहिं असां किथे बि पेस्ट कंदा आहियूं त उहा क्लिप बोर्ड मां वरी उहा शइ खॼी ईंदी आहे। ऐं जेकॾहिं असीं कॉपी था कयूं सिलेक्ट करे ऐं जंहिं हंधि वरी असां पेस्ट था कयूं त कॉपीअ जे ज़रिए उते पोइ जॻह ते उहा शइ मौजूदु हूंदी ऐं नई जॻह ते बि अची वेंदी। कट करण सां उहा पहिरीं जॻह तां ख़तमु थी वेंदी ऐं नई जॻह ते अची वेंदी। पेस्ट स्पेशल जे ज़रिए असां का बि शइ ॿाहिरीं शइ हिते आणे सघूं था। यानी स्पेशल का शइ हुजे त उहा असां हिते अची पेस्ट करे सघूं था। क्लियर माना साफ़ करणु, ख़तमु करणु। का बि शइ सिलेक्ट करे असां क्लियर दॿाईंदासीं त उहा साफ़ थी वेंदी। सिलेक्ट ऑल सां हर शइ सिलेक्ट थींदी, पोइ असां डिलीट करे ख़तमु करे सघूं था। ही फाइंड ऑप्शन आहे, जंहिंजे ज़रिए असां पंहिंजी लिखाई में को लफ़्ज़ या अखर ॻोल्हींदा आहियूं। ही कंट्रोल F सां बि असां आणे सघूं था ऑप्शन, या वरी मीनू मां सिलेक्ट कंदे ही फाइंड जो ऑप्शन आयो आहे। त फाइंड वाट ऐं छा ॻोल्हे ॾियां, छा ॻोल्हियां। मिसाल असीं लिखूंसि था सलीम ॻोल्हे ॾे। जीअं असां फाइंड नेक्स्ट बटन खे क्लिक कयो त सलीम असांजे साम्हूं जेको लफ़्ज़ हो उहो हाईलाइट थी वियो। अच्छा, फाइंड नेक्स्ट जो मक़सदु आहे त अञा पोइ छा ॿियो लफ़्ज़ अहिड़ो सलीम साॻियो लिखियलु आहे या न। त हिन में डॉक्यूमेंट में सिर्फ़ु हिकु दफ़ो सलीम लिखियलु हो। इन लाइ ही डायलॉग बॉक्स आयो आहे त वर्डपैड हैज़ फिनिश्ड सर्चिंग द डॉक्यूमेंट। जेकॾहिं ॿिए हंधि बि सलीम लिखियलु हुजे हा त हू उन्हनि सभिनी ताईं पहुचे हा। हिकिड़ो दफ़ो, ॿियो दफ़ो, टियों दफ़ो, पोइ हिन फिनिश जो ऑप्शन ॾिनो आहे। अच्छा, उनखां पोइ आहे रिप्लेस। फ़र्ज़ु कयो जेकॾहिं असां कंहिं हिकु नाले जे पारां ॿियो को नालो मटाइणु चाहियूं था त असां हिन ऑप्शन जो इस्तेमालु कंदा आहियूं। हाणे सलीम जे पारां रिप्लेस विथ मटाइण अकबर फाइंड थी वियो। हाणे रिप्लेस वरी रिप्लेस, ही सभु माना रिप्लेस थी विया सलीम जे पारां। हाणे वरी असां अकबर खे फाइंड करे उन जे पारां असीं ज़फ़र आणणु था चाहियूं। पहिरीं असां रिप्लेस हिकु दफ़ो प्रेस कंदा पिए वियासीं त 1 बाय 1 हिते चेंजिंग थींदी पई वई। हाणे रिप्लेस ऑल कंदासीं जेकॾहिं त हिकु ई धक सां सभई चेंजिंग थी वेंदियूं।
ही तव्हां ॾिठो ज़फ़र सलीम जे पारां सभई जेतिरा बि हुआ उहे मटिजी विया। अहिड़े हिसाब सां असां हिन फाइंड नेक्स्ट ऐं रिप्लेस जो इस्तेमालु कंदा आहियूं।